सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। छाकाणि सॼी ज़िंदगी असांखे हिकिड़े माण्हू सां ज़रूरु हलणो आहे, हिकिड़े माण्हू खे संभाले ज़रूरु रखणो आहे। जेकॾहिं उन हिकिड़े खे न संभालियोसीं त पोइ सभु मिली करे हिकिड़े खे न संभाले सघंदा आहिनि। हर को ॻाल्हियूं करे हलियो वेंदो, हर को चई करे हलियो वेंदो, पर असां उहो हिकिड़ो माण्हू पाण खे ज़रूरु सम्झायो। पंहिंजी सिहत, हेल्थ, जीवन, मालिक जी रहमत, अमल, करम, उथी वेठी, अंदाज़, तौर तरीक़ो सभिनी खे साम्हूं ज़रूरु ऐं मौज मक़सदु आहे पाण खे ॾिसणु। जंहिं ॾींहुं पाण खे ॾिसणु शुरू कयोसीं पोइ चङाई कंदासीं, असां कोई चङाइयूं थींदियूं वेंदियूं, चहिरो बहकंदो वेंदो। ग़लति कंदासीं, पछतावो थींदो, असांजूं ख़ामियूं ख़तमु थींदियूं वेंदियूं। ऐं पोइ जीअं नेम ध्यान में वेहींदासीं तो मालिक जी रहमत वसणु शुरू थी वेंदी ऐं सॼो जीवन सदाई बहकंदो हलंदो, सभु कुझु बहितर थी, ख़ुशि ख़ुशहाल रहंदो, सदाई मुस्कुराईंदो रहंदो, चहिरो सदाई बहितर रहंदासीं। सो अॼु जे प्यार भरे मौक़े ते पर सभु गॾु थिया, उहो मौक़ो असांखे थोरो पाण खे ॾिसणु ऐं पाण खे बणाइणु सेखारे थो, पंहिंजो पाण खे ठाहिणु सेखारे थो। सो असां आस्ते आस्ते उन तरफ़ वधणु शुरू कयूं ऐं वधंदासीं तॾहिं जॾहिं हर रोज़ु सुबुह शाम पहिरियों कुझु वक़्तु वेही पाण खे ॾिसंदासीं ऐं मथां सचे साईं जो नाम ध्यानु कंदासीं त मुंहिंजी पूरी रहमत असांखे मिलणु शुरू थी वेंदी, असांजूं ख़ामियूं ख़तमु थींदियूं ऐं बहितरियूं चङाइयूं वधी करे असांखे सदाई सुरखरू करे रखंदियूं, सदाई ख़ुशि ख़ुशहाल बणाए करे रखंदियूं। सो अॼु जे प्यार भरे अवसर ते उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेंती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई जे नाम ध्यान सिमरन सां जुड़ी करे पंहिंजो पाण खे संवारींदे उन सचे साईं जी रहमत पाईंदे सदाई उन मालिक जी रहमत में बड़िया रहूं।